पर मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन घर में ॿीहर मुंहिंजे लाश खे बि न मोकिलियो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अव्हांजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, जीअं त हर नए वीडियो सां गॾु मां अव्हां जी ख़िदमत में पेश थींदो आहियां। अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां दोस्तनि खे बहितरीन जेका अपडेट आहे अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदो आहियां। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उहे मुंहिंजी हिन वीडियो खे बहितरीन खां बहितरीन नमूने सां ॾिसंदा बि अचनि था ऐं हुन खां अलावा मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा आहिनि। ऐं जेके दोस्त मुंहिंजा हींअर न्यू जेके दोस्त मुंहिंजा आयल आहिनि ऐं जेके हिन ड्रामे में जेके हिन मुंहिंजे हिन वीडियो में आयल आहिनि उन्हनि दोस्तनि खे बि मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अगरि आयो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त बराए महिरबानी मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त, मुंहिंजा जानी, मुंहिंजा जिगर, त मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनखे अव्हां बआसानी ॾिसी सघो। ऐं हुन खां अलावा बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो ऐं हुन खां अलावा पंहिंजो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त जीअं अव्हां दोस्तनि जो जेको ही प्यार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको ही साथ आहे ऐं अव्हां दोस्तनि जो जेको मूंसां सहकार आहे उहो ॻणण जोॻो आहे। ऐं मां इंशाअल्लाह हर हंधि अव्हां दोस्तनि जे गुण ॻाईंदो आहियां, अव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदो आहियां ऐं पंहिंजे पीढ़ी प्यारनि दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा आहिनि। जेके दोस्त मुंहिंजा बदीन खां, के दोस्त मुंहिंजा ठठे खां, के दोस्त मुंहिंजा साकरे खां, के दोस्त मुंहिंजा मातलीअ खां, के दोस्त मुंहिंजा टंडो मोहम्मद ख़ान खां, के दोस्त जेके आहिनि नवाबशाह, हैदराबाद, मटियारी, सकरंज, मोरू, दौलतपुर, इहे सभु मुंहिंजा दोस्त पंहिंजा ई आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि। उन दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेको हींअर मुंहिंजो ही दोस्त न्यू जेको आयल आहे, जेको हींअर मुंहिंजो वॉइस ॿुधे पियो ऐं हींअर जेको मुंहिंजे हिन वीडियो खे बि ॾिसे पियो, उन दोस्त जो बि मां शुक्रियो अदा कयां थो। त दोस्त जेकॾहिं अव्हांखे मुंहिंजे हिन वीडियो में आहे अञा घणी देरि थी आहे त अञा देरि न कर त दोस्त मुंहिंजा जानी सभ खां पहिरियां जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ। त दोस्तो असीं ॻाल्हि कयूं पिया हींअर जेका ही सोप सीरियल जेका हले ई रही आहे ऐं जेका हींअर सूमर ते हलण वारी आहे ऐं जेके हुन बाबति अव्हां दोस्तनि ते मां जेका अपडेट पहुचाईंदुसि उहा अपडेट अव्हां दोस्तनि खे पहुचाइण लाज़मी आहे। ऐं अव्हां दोस्त उन अपडेट मां इहो अंदाज़ो बि लॻाईंदो त हींअर जेका ही ड्रामो मची चुको आहे, जेको खेल मची चुको आहे, जेको ही मीर शाहनवाज़ ख़ान वारो जेको खेल आहे, जेका चालाकी आहे, जेको वेधन आहे, जेको दुलाब आहे, जंहिं ते ही ड्रामो ठाहियो वियो आहे, उहो दुलाब कहिड़ो कमु ॾेखारींदो ऐं किन्हनि जा घर विञाईंदो, किन्हनि जा घर फिटाईंदो। ऐं अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उहो किस्त नंबर जेकी सूमर ते ईंदी, किस्त नंबर उहा आहे 46। जीअं किस्त नंबर 46 में छा थींदो, छा थियण वारो आहे, उहो त अव्हां चङीअ तरह ड्रामो जेके ॾिसंदड़ असांजा दोस्त आहिनि उहो हिन ड्रामो ॾिसंदड़ ई दोस्त ॿुधाए सघनि था त अॻिते छा थींदो। त हाणे मां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जेकॾहिं ही अली हुनखे परिणिजी आयो आहे कूंज खे त छा मुराद ख़ान वारा पंहिंजी भेण बि उनखे ॾींदा, या अगरि जेकॾहिं उहे ॾियनि बि अथा
त छा हीउ उन्हनि जो घरु आबादु थींदो, या अगरि जे आबादु थी बि वियो त मीर शाहनवाज़ ख़ान वेठो आहे जेको नथो चाहे त इन पासे कोई अमन अमान बरक़रार रहे। छो त आम ज़िंदगीअ में बि ॾिठो वञे त असांजे आस पास असीं जेके बि असांजा ही दोस्त वीडियो ॾिसनि था पिया, उन्हनि जे आस पास घर घर कहाणी थी वई आहे। हर घर में अहिड़ा मीर शाहनवाज़ ख़ान जहिड़ा माण्हू खोड़ आहिनि जेके घर फिटाइनि था पिया ऐं उन्हनि जा वाठा उहे नथा चाहिनि। अॼुकल्ह जो जेको दौरु हले थो पियो, अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां जेका ही सोप सीरियल हिननि तयारु कई आहे नूर ज़ोहर साहब, ऐं उन में जेको ॾेखारियो आहे त जेके अॼुकल्ह जा जेके वॾेरा आहिनि, जेके अॼुकल्ह जा जेके रईस आहिनि, उहे नथा चाहिनि त कोई अमन अमान बरक़रार रहे। जे अमन अमान बरक़रार रहंदो त इन्हनि वॾेरनि जा, इन्हनि वाठनि जा, इन्हनि चिमचनि जूं ग़ुलामियूं केरु कंदो, इन्हनि जे उताकुनि ते केरु ईंदो, इन्हनि जे उताकुनि ते हवाल कुटण जे लाइ केरु ईंदो, इहे कारब जे एवज़ा किथां उगाड़ींदा ऐं इन्हनि जो पेट कीअं भरिबो। त दोस्तो इहो सारो जेको बि ड्रामो आहे इन्हनि जे ई ख़िलाफ़ु आहे। ऐं अॻिते ॾिसूं था पिया त ककर मथां थी सघे थो त ककर वारनि जो जहिड़ो वधी वञे ऐं हू वरी ॿीहर वञी पंहिंजो मुराद ख़ान वारनि ते हमिलो कंदो ऐं मथां अलीअ खे जेको आहे मारे पंहिंजी भेण खे वापसि खणी पंहिंजे जॻह ते आणींदो। ऐं साॻी इहा जेका हींअर ॾिसिजे थो पियो जेको ड्रामे जो जेको रुख मटियो आहे, उहो रुख इहो मटियो आहे त थी सघे थो त ककर साॻियो इहा कूंज पंहिंजे मीर मंसूर ख़ान खे ॾिए, ईअं बि थी सघे थो। ऐं हुन खां अलावा अञा बि हिकिड़ो ॿियो बि रस्तो आहे, मथां मीर शाहनवाज़ ख़ान बि वेठल आहे हिन आस में, थी सघे थो मीर शाहनवाज़ ख़ान बि मथां ईअं कूंज जो रिश्तो वठी सघे थो। दोस्तो अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ हुई अवां दोस्तनि जे लाइ बहितरीनु अपडेट जेका अवां दोस्तनि ते मूं पहुचाई। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट अवां दोस्तनि खे लाजवाब करे छॾियो हूंदो। ऐं ड्रामो आहे ई लाजवाब, छो त लाजवाब माण्हुनि जे लाइ लाजवाब ई अपडेट हूंदी आहे। ऐं मां अवां दोस्तनि जो शुक्रियो बार बार इन जे लाइ चवंदो आहियां त अवां दोस्त जेके मुंहिंजा न्यू दोस्त आया आहिनि उन अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त मुंहिंजा प्यारा सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आइल बटन खे दबा त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अवां दोस्तनि ताईं आसानी पहुची सघे। त दोस्तो मां इहा अवां खे इन जे लाइ गुज़ारिश कंदो आहियां त मुंहिंजी जीअं वॉच टाइम ठही पवे ऐं अवां दोस्तनि जी महिरबानी सां, अवां दोस्तनि जे प्यार सां हींअर जेको मुंहिंजो चैनल आहे उहो ग्रोथ में अची चुको आहे ऐं बाक़ाइदा हली रहियो आहे। अवां जो साथ आहे या अवां दोस्तनि ॿिन्ही प्यारनि जो जेको साथ आहे उहो इन्हीअ जो मूंखे अञा बि वधीक ज़रूरत आहे अवां दोस्तनि जी। जेकॾहिं अञा पंहिंजे ग्रुपनि में, व्हाट्सएप ग्रुप में, मैसेंजर ग्रुप में मुंहिंजी हिन वीडियो जो लिंक अवां शेयर कंदा हलंदव त अवां दोस्तनि जो बि चाह वधंदो ऐं मुंहिंजे मथां बि अवां दोस्तनि जो हिकिड़ो अहसान थी पवंदो। त दोस्तो कंहिं बि दोस्त जो, कंहिं बि ग़रीब जो अगरि अवां भलो कंदव त रब करीम अवां जो बि भलो कंदो। इन्हीअ जे लाइ मां हर भेरे हर वार हर न्यू वीडियो में मां अव्हां खे इहो ई गुज़ारिश कंदो हलंदो आहियां त दोस्तो भली सहकार सां ईअं ई पंहिंजो ॻाट ऊचो करे ऐं हिन मिसकीन ग़रीब अदाकार काज़ी अब्दुल सत्तार जो साथ निभाईंदा रहो। इनशा अल्लाह अज़ीम जॾहिं बि अवां वटि अवां जे एरिया में अचणु थियो त अवां दोस्तनि जा इहे सभु थोरा, अवां दोस्तनि जे सभु अहसानात मां ज़रूरु जेको अवां दोस्तनि जा लाहींदुसि। अवां वटि अची करे अवां दोस्तनि जूं चांहियूं पीअंदासीं, अवां दोस्तनि जूं दावतूं खाईंदासूं इनशा अल्लाह अज़ीम। इहा ई मुंहिंजी कोशिशि आहे। त दोस्तो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अव्हां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल
सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, जीअं त हर नए वीडियो सां गॾु मां अव्हां जी ख़िदमत में पेश थींदो आहियां। अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां दोस्तनि खे बहितरीन जेका अपडेट आहे अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदो रहंदो आहियां। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उहे मुंहिंजी हिन वीडियो खे बहितरीन खां बहितरीन नमूने सां ॾिसंदा बि अचनि था। ऐं हुन खां अलावा मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा आहिनि। ऐं जेके दोस्त मुंहिंजा हींअर न्यू जेके दोस्त मुंहिंजा आयल आहिनि ऐं जेके हिन ड्रामे में जेके हिन मुंहिंजे हिन वीडियो में आयल आहिनि उन्हनि दोस्तनि खे बि मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अगरि आयो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू त बराए महिरबानी मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त, मुंहिंजा जानी, मुंहिंजा जिगर, त मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनखे अव्हां बआसानी ॾिसी सघो। ऐं हुन खां अलावा बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो। ऐं हुन खां अलावा पंहिंजो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त जीअं अव्हां दोस्तनि जो जेको ही प्यार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको ही साथ आहे ऐं अव्हां दोस्तनि जो जेको मूंसां सहकार आहे उहो ॻणण जोॻो आहे। ऐं मां इंशाअल्लाह हर हंधि अव्हां दोस्तनि जे गुण ॻाईंदो आहियां, अव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदो आहियां ऐं पंहिंजे पीढ़ी प्यारनि दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा आहिनि। जेके दोस्त मुंहिंजा ॿधीन खां, के दोस्त मुंहिंजा ठठे खां, के दोस्त मुंहिंजा साकरे खां, के दोस्त मुंहिंजा मातलीअ खां, के दोस्त मुंहिंजा टंडो मोहम्मद ख़ान खां, के दोस्त जेके आहिनि नवाबशाह, हैदराबाद, मटियारी, सकरंज, मोरू, दौलतपुर, इहे सभु मुंहिंजा दोस्त पंहिंजा ई आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि। उन दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेको हींअर मुंहिंजो हीउ दोस्त न्यू जेको आयल आहे, जेको हींअर मुंहिंजो वॉइस ॿुधे पियो ऐं हींअर जेको मुंहिंजे हिन वीडियो खे बि ॾिसे पियो, उन दोस्त जो बि मां शुक्रियो अदा कयां थो। त दोस्त जेकॾहिं अव्हां खे मुंहिंजे हिन वीडियो में आहे अञा घणी देरि थी आहे त अञा देरि न कर त दोस्त मुंहिंजा जानी सभ खां पहिरियां जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ। त दोस्तो असीं ॻाल्हि कयूं पिया हींअर जेका हीअ सोप सीरियल जेका हले ई रही आहे ऐं जेका हींअर सूमर ते हलण वारी आहे ऐं जेके हुन बाबति अव्हां दोस्तनि ते मां जेका अपडेट पहुचाईंदुसि उहा अपडेट अव्हां दोस्तनि खे पहुचाइण लाज़मी आहे। ऐं अव्हां दोस्त उन अपडेट मां इहो अंदाज़ो बि लॻाईंदो त हींअर जेका ही ड्रामो मची चुको आहे, जेको खेल मची चुको आहे, जेको ही मीर शाहनवाज़ ख़ान वारो जेको खेल आहे, जेका चालाकी आहे, जेको वेधन आहे, जेको दुलाब आहे, जंहिं ते ही ड्रामो ठाहियो वियो आहे, उहो दुलाब कहिड़ो कमु ॾेखारींदो ऐं किन्हनि जा घर विञाईंदो, किन्हनि जा घर फिटाईंदो। ऐं अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उहो किस्त नंबर जेकी सूमर ते ईंदी, किस्त नंबर उहा आहे 46। जीअं किस्त नंबर 46 में छा थींदो, छा थियण वारो आहे, उहो त अव्हां चङीअ तरह ड्रामो जेके ॾिसंदड़ असांजा दोस्त आहिनि उहो हिन ड्रामो ॾिसंदड़ ई दोस्त ॿुधाए सघनि था त अॻिते छा थींदो। त हाणे मां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जेकॾहिं ही अली हुनखे परिणिजी आयो आहे कूंज खे त छा मुराद ख़ान वारा पंहिंजी भेण बि उनखे ॾींदा, या अगरि जेकॾहिं हू ॾियनि बि अथा त छा हीअ उन्हनि जो घर आबाद थींदो, या अगरि आबाद थी बि वियो त मीर शाहनवाज़ ख़ान वेठो आहे जेको नथो चाहे त इन पासे कोई अमन अमान बरक़रार रहे। छो त आम ज़िंदगीअ में बि ॾिठो वञे त असांजे आस पास असीं
जेके बि असांजा ही दोस्त वीडियो ॾिसनि था पिया, उन्हनि जे आसपास घर घर कहाणी थी वई आहे। हर घर में अहिड़ा मीर शाहनवाज़ ख़ान जहिड़ा माण्हू खोड़ आहिनि जेके घर फिटाइनि था पिया ऐं उन्हनि जा वाठा उहे नथा चाहिनि। अॼुकल्ह जो जेको दौरु हले थो पियो, अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां जेका ही सोप सीरियल इन्हनि तयारु कई आहे नूर ज़ोहर साहब, ऐं उन में जेको ॾेखारियो आहे त जेके अॼुकल्ह जा जेके वॾेरा आहिनि, जेके अॼुकल्ह जा जेके रईस आहिनि, उहे नथा चाहिनि त कोई अमन अमान बरक़रार रहे। जे अमन अमान बरक़रार रहंदो त इन्हनि वॾेरनि जा, इन्हनि वाठनि जा, इन्हनि चिमचनि जूं ग़ुलामियूं केरु कंदो, इन्हनि जे उताकुनि ते केरु ईंदो, इन्हनि जे उताकुनि ते हवाल कुटण जे लाइ केरु ईंदो, इहे कारब जे एवज़ा किथां उगाड़ींदा ऐं इन्हनि जो पेट कीअं भरिबो। त दोस्तो इहो सारो जेको बि ड्रामो आहे इन्हनि जे ई ख़िलाफ़ु आहे। ऐं अॻिते ॾिसूं था पिया त ककर मथां थी सघे थो त ककर वारनि जो जहिड़ो वधी वञे ऐं हू वरी ॿीहर वञी पंहिंजो मुराद ख़ान वारनि ते हमिलो कंदो ऐं मथां अलीअ खे जेको आहे मारे पंहिंजी भेण खे वापसि खणी पंहिंजे जॻह ते आणींदो। ऐं साॻी इहा जेका हींअर ॾिसिजे थो पियो जेको ड्रामे जो जेको रुख मटियो आहे, उहो रुख इहो मटियो आहे त थी सघे थो त ककर साॻियो इहा कूंज पंहिंजे मीर मंसूर ख़ान खे ॾिए, ईअं बि थी सघे थो। ऐं हुन खां अलावा अञा बि हिकिड़ो ॿियो बि रस्तो आहे, मथां मीर शाहनवाज़ ख़ान बि वेठल आहे हिन आस में, थी सघे थो मीर शाहनवाज़ ख़ान बि मथां ने कूंज जो रिश्तो वठी सघे थो। दोस्तो अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ हुई अवां दोस्तनि जे लाइ बहितरीनु अपडेट जेका अवां दोस्तनि ते मूं पहुचाई। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट अवां दोस्तनि खे लाजवाब करे छॾियो हूंदो। ऐं ड्रामो आहे ई लाजवाब, छो त लाजवाब माण्हुनि जे लाइ लाजवाब ई अपडेट हूंदी आहे। ऐं मां अवां दोस्तनि जो शुक्रियो बार बार इन जे लाइ चवंदो आहियां त अवां दोस्त जेके मुंहिंजा न्यू दोस्त आया आहिनि उन अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त मुंहिंजा प्यारा सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आइल बटन खे दबा त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अवां दोस्तनि ताईं आसानी पहुची सघे। त दोस्तो मां इहा अवां खे इन जे लाइ गुज़ारिश कंदो आहियां त मुंहिंजी जीअं वॉच टाइम थी ठही पवे ऐं अवां दोस्तनि जी महिरबानी सां, अवां दोस्तनि जे प्यार सां हींअर जेको मुंहिंजो चैनल आहे उहो ग्रोथ में अची चुको आहे ऐं बाक़ाइदा हली रहियो आहे। अवां जो साथ आहे या अवां दोस्तनि ॿिन्ही प्यारनि जो जेको साथ आहे उहो इन्हीअ जो मूंखे अञा बि वधीक ज़रूरत आहे अवां दोस्तनि जी। जेकॾहिं अञा पंहिंजे ग्रुपनि में, व्हाट्सएप ग्रुप में, मैसेंजर ग्रुप में मुंहिंजी हिन वीडियो जो लिंक अवां शेयर कंदा हलंदव त अवां दोस्तनि जो बि चाह वधंदो ऐं मुंहिंजे मथां बि अवां दोस्तनि जो हिकिड़ो अहसान थी पवंदो। त दोस्तो कंहिं बि दोस्त जो, कंहिं बि ग़रीब जो अगरि अवां भलो कंदव त रब करीम अवां जो बि भलो कंदो। इन्हीअ जे लाइ मां हर भेरे हर वार हर न्यू वीडियो में मां अव्हां खे इहो ई गुज़ारिश कंदो हलंदो आहियां त दोस्तो भली सहकार सां ईअं ई पंहिंजो ॻाट ऊचो करे ऐं हिन मिसकीन ग़रीब अदाकार काज़ी अब्दुल सत्तार जो साथ निभाईंदा रहो। इनशा अल्लाह अज़ीम जॾहिं बि अव्हां वटि अव्हां जे एरिया में अचणु थियो त अव्हां दोस्तनि जा इहे सभु थोरा, अव्हां दोस्तनि जे सभु एहसानात मां ज़रूरु जेको आहे अव्हां दोस्तनि जा लाहींदुसि। अव्हां वटि अची करे अव्हां दोस्तनि जूं चांहियूं पीअंदासीं, अव्हां दोस्तनि जूं दावतूं खाईंदासूं। इनशा अल्लाह अज़ीम इहा ई मुंहिंजी कोशिशि आहे। त दोस्तो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे।
दोस्तो मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो खे अव्हां आख़िर ताईं ॾिठो हूंदो। दोस्तो जेकॾहिं मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे पसंदि आयो आहे त कमेंट ज़रूरु कंदा, पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे सूबे जो नालो, पंहिंजे एरिया जो नालो, कहिड़े ॻोठ जा आहियो, कहिड़े शहर जा आहियो, कहिड़े सिटीअ जा आहियो, ऐं पूरी जेको आहे नालो ऐं पंहिंजी जेको आहे कास्ट लिखी कमेंट में ज़रूरु लिखंदा करो। मां अॻु में बि अव्हां दोस्तनि खे इहो बार बार गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजी कास्ट लिखो ऐं पंहिंजो जेको आहे शहर बि लिखो, त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां नाले सां। त दोस्तो उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, ज़रूरु पसंदि आयो हूंदो, ज़रूरु पसंदि आयो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त पोइ कमेंट ज़रूरु कयो। ऐं हाणे मिलंदासीं न्यू वीडियो जे लाइ, न्यू दोस्तनि सां गॾु ऐं नए अपडेट सां गॾु अव्हां दोस्तनि जी कचहरी में अव्हां दोस्तनि सां वरी मुलाक़ात कंदासीं। जुदा न फिदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जा मारवाड़ा, जिए सिंध। पाकिस्तान ज़िंदाबाद। जुदा न फिदा। अल्लाह हाफ़िज़।